अहम ख़बर मां कराची खां। कराची जे बिन कासिम वारे इलाक़े में पुलिस मंशियात विकिणो कंदड़ ख़िलाफ़ कार्रवाई कंदे हिक जाबदार खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस जो चवणु आहे त कार्रवाई दौरान जाबदार तारिक खे गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस मूजिबि जाबदार जे कब्ज़े मां 90 किलोग्राम हेरोइन हथ कई वई आहे। अवांखे अहम ख़बर ॾियूं पिया। कराची जे बिन कासिम वारे इलाक़े में पुलिस मंशियात विकिणो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कंदे हिक जाबदार खे गिरफ़्तार करे वरितो आहे। जॾहिं त पुलिस जो चवणु आहे त कार्रवाई दौरान जाबदार तारिक खे गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस मूजिबि जाबदार जे कब्ज़े मां 90 किलोग्राम हीरोइन हथ कई वई आहे। चिनासी ने ख़बर मां पिया। कराची खां। कराची जे बिन कासिम वारे इलाक़े में पुलिस मंशियात विकिणो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कंदे हिक जाबदार खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस जो चवणु आहे त कार्रवाई दौरान जाबदार तारिक खे गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस मूजिबि जाबदार जे कब्ज़े मां 90 किलोग्राम हीरोइन हथ कई वई आहे। चिनासी नवां खे आगाह कयूं पिया। कराची जे बिन कासिम वारे इलाक़े में पुलिस मंशियात विकिणो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कंदे हिक जाबदार खे गिरफ़्तार करे वरितो आहे। अवांखे अहम ख़बर ॾियूं पिया। पुलिस जो चवणु आहे त कार्रवाई दौरान जाबदार तारिक खे गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस मूजिबि जाबदार जे कब्ज़े मां 90 किलोग्राम हीरोइन हथ कई वई आहे। चिनासिन कराची खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर सज्जाद छजड़ो लाइन ते मौजूद आहे। जी सज्जाद, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी तव्हांखे ॿुधायो त जेको आहे मलिक सिटी थाणे जी पुलिस जेको आहे एसएसपी इरफान बहादुर जे हुकुम ते जेको आहे कार्रवाई कई आहे ऐं मलिक सिटी थाणे जी पुलिस जेको आहे कार्रवाई कंदे हिकु जवाबदार जेको आहे गिरफ़्तार कयो आहे, जंहिंजे कब्ज़े मां जेको आहे 90 किलोग्राम जेको आहे उहा हीरोइन बरामद कई वई आहे, हथ कई वई आहे। उन खां पोइ जेको आहे गिरफ़्तार जवाबदार जे ख़िलाफ़ एफआईआर दाख़िल करे जेको आहे वधीक जांच शुरू कई आहे। एसएचओ जेको आहे मलिक सिटी जो चवणु आहे त जवाबदार जे ख़िलाफ़ जेको आहे जेको मनशियात विकिणो कंदड़ जवाबदार आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ जेको आहे एसएसपी जेको आहे सैयद इरफान बहादुर जो सख़्तु हुकुम आहे त उन्हनि खे कंहिं बि सूरत में माफ़ न कयो वञे। उन्हनि खे जेको गिरफ़्तार करे उन्हनि जे ख़िलाफ़ सख़्तु कार्रवाई कई वञे। जंहिंजे करे गिरफ़्तार जवाबदार जी सुञाणप जेको आहे उहो तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त गिरफ़्तार जवाबदार जी सुञाणप जेको आहे उहा थी आहे नालो ऐं जेको आहे तारिक वलद जान मोहम्मद तौरती आहे ऐं जवाबदार ख़िलाफ़ मलिक सिटी थाणे ते एफआईआर दाख़िल थियण बचा वधीक जांच जारी आहे। जी ठीकु आहे सज्जाद, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।